अॼु असीं तहलीली अमल ऐं तहलील कंदड़ जानदारनि जे बारे में पढ़ंदासीं। छणियल, सड़ियल, ॻरियल पन ऐं मोयल जानवरनि जा जिस्म मिटीअ में मौजूदु बारीक जीवड़ा खाई चट करे छॾींदा आहिनि। इहे सभई शयूं हिकु ख़ासि अमल मां गुज़रंदियूं आहिनि जंहिंखे तहलीली अमल चइबो आहे। तहलीली अमल उहो अमल आहे जंहिं में बेजान शइ या उन जो को हिसो विर्छ जी धार ख़ोराकी जुज़नि में बदिलजी वेंदो आहे। तहलील कंदड़ बि दरअसल बारीक जानदार हूंदा आहिनि जेके मिटीअ में रहंदा आहिनि ऐं बेजान शयुनि खे खाई चट करे छॾींदा आहिनि। तहलीली अमल जे करे जेके ख़ोराकी जुज़ा धार हासिलु थींदा आहिनि से वरी बि मिटीअ में मिली वेंदा आहिनि जिन खे ॿूटा पंहिंजी वाध लाइ इस्तेमालु कंदा आहिनि। बैक्टीरिया ऐं फंजी बारीक खुर्दबीनी जानदार आहिनि जेके मिटी में ई रहंदा आहिनि से तहलीली अमल खे जारी रखंदा आहिनि। के कीअं बतहलीली अमल में हिसो वठंदा आहिनि ऐं उन्हनि खे तहलील कंदड़ चइबो आहे। सभई तहलील कंदड़ जानदार बारीक जीवड़ा पंहिंजी ख़ोराक उन्हनि बेजान शयुनि मां हासिलु कंदा रहंदा आहिनि ऐं उन ख़ोराक मां हासिलु थींदड़ जुज़ा वरी बि मिटीअ ॾांहुं वापसि मोटाए छॾींदा आहिनि। हक़ीक़त में त तहलीली अमल क़ुदरती तौर ते ख़ोराकी जुज़नि जी गर्दिश करण वारो अमल आहे।